मोहतरम साईं फकूर सारंग साहब, मुख्तियार अहमद सोलंकी साहब ऐं मोहतरम इमरान अली हालेपुर साहब ऐं मुंहिंजो वॾो भाउ ऐं असांजे पेटियल जो सरपरस्त आला मोहतरम मोहम्मद सालिम खान ज़रदारी साहब, असांजो तमामु सीनियर साईं शाहीन अख्तर संगेड़ा साहब, हिन सॼे प्रोग्राम खे मचाइण में अहम किरदारु अदा कंदड़ मोहतरम आला बचायो ॿाहिरि साहब ऐं पूरी इन डिवीज़न खां कई आयल उस्ताद साथियो, ज़िले उमरकोट जा उहिदेदार साथियो, ज़िले मिठी जा उस्ताद साथियो ऐं बिलख़ुसूस हालेकोटा बिरादरी जा दोस्त साथियो, अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरियां ही गुज़ारिश कंदुसि त जेको बि आख़िर में ॻाल्हाइण वारो माण्हू ईंदो आहे त उनजे लाइ बचंदो कुझु कोन्हे त उहो छा ॻाल्हाए, ऐं वक़्तु टाइम एतिरो गुज़री वेंदो आहे जो सभु कंहिंखे इहो इंतज़ारु हूंदो आहे, यकीनन सुबुह खां माण्हू ॾिठो आहे त कंहिं बि कंहिं नाश्तो कयो आहे, कंहिं न कयो आहे। बहरहाल तव्हां सभिनी दोस्तनि जी हिकु दफ़ो महिरबानी, हिते तफ़सीली दोस्त ॻाल्हाए विया आहिनि। हीउ प्रोग्राम बिलख़ुसूस जेको मुनक़द कयो आहे उहो मरहूम हाजी मोहम्मद उस्मान हालेपुर साहब जे शान मान में ऐं मोहतरम साईं इंतज़ार हुसैन शलगी साहब जे इज़त मान में रिटायरमेंट खां बाद में उनखे भेटा ॾियण जे लाइ, ऐं ॿई शख़्सियतूं अहिड़ियूं प्यारियूं आहिनि जंहिंजे आउं तमामु क़रीब रहियो आहियां। 1999 खां वठी हाजी मोहम्मद उस्मान हालेपुर साहब सां गॾु वर्किंग कमेटी में हलियमि, ऐं जॾहिं उन वक़्तु मरकज़ी सदर साईं इंतज़ार शलगी साहब ॼण हुया। हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त साईं मोहम्मद उस्मान में उहा क्वालिटी हुई जो हू सच पंहिंजे केॾो बि प्रोटोकॉल पंहिंजी जॻह ते ड्यू रेस्पेक्ट ॾींदो, पर हक़ीक़त जेका हुनजी हूंदी ज़बान ते उहा बिल्कुलु पंहिंजे पीरी प्यारे खे, पंहिंजे वॾे उहिदेदार खे, सदर खे चई ॾींदो त हीउ तो में जेको आहे ख़ामी आहे, हीउ जेको आहे ख़ूबी आहे। हक़ीक़त में जॾहिं बि तंज़ीम जे अंदरि अहिड़ा मामला मसइला थिया, कॾहिं कॾहिं तंज़ीम जे अंदरि उहे मामला असांजा तंज़ीमी सही, पर एतिरो दोस्त नाराज़ थी वञनि, परे थी वञनि, त उन्हनि में अहम किरदारु ठाहिण जो वरी बि साईं मोहम्मद उस्मान हालेपुर जो कमु। बहरहाल जसो आहे मीरपुर ख़ासि ज़िले जे दोस्तनि खे ऐं बिलख़ुसूस हालेकोटा बिरादरी खे, जिन अहिड़नि शख़्सियतनि जे यादि में उन्हनि खे यादि करण लाइ हीउ प्रोग्राम सजायो आहे, ऐं अॼु असीं उन्हनि जी ख़ूबियुनि ते रोशनी विझी रहिया आहियूं। त अहिड़े तरीक़े सां साईं इंतज़ार शलगी साहब बि उन्हनि ख़ूबियुनि सां नवाज़ियल आहे। ऐं नंढो हिकिड़ो मिसाल ॾींदुसि त हिकिड़ो माण्हू हुयो, उनखे हीरा हुआ, उहे गुलेलीअ में हणे पियो बीठो पखियुनि खे, पर जॾहिं कंहिं ॼाणू माण्हू हुनखे ॾिठो त यार हीउ त हीरा जेको आहे सो पखियुनि खे हणे पियो। हुन वञी जॾहिं हुनखां पुछियो त इहो जेको तुंहिंजो हीरो आहे, हुन त हीरो न चयो, इहो जेको तोखे गुलेली में हणी थो, इहो मूंखे ॾे, आउं तोखे जेको आहे 1000 रुपया ॾियां। त हू गौर सां ॾिसणु लॻुसि, चई भला 5000 ॾियां, अञा गौर सां ॾिसणु लॻुसि। हुन चयसि मुंहिंजे खीसे में पैसा ई कुल 10,000 रुपया आहिनि, ऐं तव्हांखे ॾियण लाइ तयार आहे, जे नथो ॾी तुंहिंजी मर्ज़ी, त हू रोअण लॻो। हुन चयो बाबा रो न तूं, भली मूंखे न ॾे। हुन चयो आउं तोते नथो रोआं इन ते, पैसा घटि थो ॾी, पर मां रोआं इन ते थो त अहिड़ा हीरा ऐं केतिरा ई जेको आहे सो मां उछलाए चुको आहियां, सो मां रोआं इन ते थो। सो असीं यादि हमेशह तॾहिं कंदा आहियूं जॾहिं असां पंहिंजे हथ में हीरनि खे छॾे ॾींदा आहियूं। हक़ीक़त में साईं मोहम्मद उस्मान साहब जहिड़ा मरहूम जहिड़ा ऐं साईं इंतज़ार शलगी जहिड़ा इहे माण्हू हीरा आहिनि,
साईं सालिम खान ज़रदारी जेका लखनि जी हिकिड़ी ॻाल्हि करे वियो त साईं इंतिज़ार चलगिरी हिकु नालो न आहे पर उहो इदारो आहे, उहो यूनिवर्सिटी आहे, उहो ॼाण रखंदड़ आहे। यकीनन साईं खां वधीक बि माण्हू ॼाण रखंदा हूंदा, पर घटि में घटि हिन पंहिंजे तंज़ीमी ढांचे जे अंदरि जेको असांजो स्ट्रक्चर आहे पिरामिड उस्ताद जो जेतिरो साईं वाक़ुफ़ आहे ऐं सम्झा थो असांजे जेके इदारनि जे अंदरि ऑफिसर या ब्यूरोक्रेट्स वेठा आहिनि शायदि साईं सां उन ॻाल्हियुनि में मुक़ाबिलो करे सघे। सो जेकॾहिं असीं सभु अहिड़नि माण्हुनि जो क़दुरु कंदासीं त यकीनन असीं पंहिंजो मुस्तक़बिल जेको आहे सो कामयाबी तरफ़ वठी वञी सघूं था। बाक़ी जीअं मसाइल पोइ साईं चयो त जेकॾहिं हिकिड़ो मसाइलो तव्हां चओ इहो असां हल करे वेही रहूं त पोइ यकीनन माना इंसान समेत हुनजी जेको आहे सो पंहिंजो ख़ुदकशी आहे। त असीं जीअं पेटल में इलेक्शन करे आया आहियूं, वधीक उन्हनि ते कोन थो ॻाल्हायां, पर चंद लफ़्ज़ ज़रूरु ॻाल्हाईंदुसि। जीअं सालिम खान चयो त असांजी ताक़त उहा अवां आहियो, अवां जे हथ में असांजी ताक़त आहे। जेकॾहिं तव्हां यकमुश्त आहियो, मज़बूत आहियो, हम ख़्याल आहियो त असांजी ताक़त दुगनी आहे। पर जेकॾहिं तव्हां हम ख़्याल असां न आहियो, तंज़ीम जे हुकुम खे लबैक नथा चओ, जिन खे तव्हां चूंडे अॻवान बणायो आहे, त पोइ यकीनन असीं पंहिंजे मसइलनि में फाथल हूंदासीं। हिकिड़े तरफ़ तंज़ीम खे किराइण जी कोशिशि कई वञे, ॿिए तरफ़ उन्हनि खां डिमांड कई वञे, त यकीनन इहा सिचुएशन ॾाढी ख़तरनाक आहे। जॾहिं साईं शकूर सारंग चयो त इदारो सुप्रीम इदारो जनरल बॉडी, जॾहिं उन जनरल बॉडी जो इजलास थियो त उन्हीअ में असीं दोस्तनि खे चयोसीं त बाबा वेही सभु मुतफ़िक़ थी ऐं हिकिड़ो हल ॻोल्हियूं जंहिं हल सां असांजे उस्ताद जा मसइला जेको हल थी सघनि। पर पोइ मूंखे सुठो नथो लॻे बार बार साॻियुनि शयुनि खे दोहराइण जे लाइ, पर हर माण्हूअ खे सिर्फ़ु पंहिंजी हिकिड़ी अना आहे ऐं पंहिंजी ख़्वाहिश आहे त मूंखे हीअ शइ मिलणु खपे, त पोइ जेको आहे सो गॾिजी जेको कमु कयूं, मूंखे हीअ शइ मिलणु खपे। असांजी जनरल बॉडी जी डेट रखी वई, जहिड़े ॾींहुं डेट हुई त उन ॾींहं ते बि असांजा दोस्त न को फ़ैसिलो थियो, न का अञा मीटिंग स्टार्ट थी, अहिड़े क़िस्म जूं ख़बरूं हलणु लॻियूं। असीं त सम्झो त हीअ दोस्त तंज़ीम जा या उस्ताद जा सॼणो कोन्हनि, हीअ सिर्फ़ु तकरीबकारी वारो अमल पिया कनि त जंहिंसां शिव विच दोस्त थिया वञनि ऐं यकमुश्त ते ॿधी न थिए उस्तादनि जे मसइलनि हल करे सघिजे। तव्हांखे इहो यकीन था ॾियारायूं, जेतिरो वक़्तु आहे, जेतिरो असांजो पीरियड आहे, पीरियड मीन्स इलेक्शन 3 सालनि जो आहे, 2024 जो हाणे स्टेज तो में ऐलान थो करे छॾियां त 2024 साल इलेक्शन जो साल आहे, पेटियल जे इलेक्शन जो साल आहे। ऐं इन सभिनी शयुनि जे बावजूदि जॾहिं दोस्त हिकिड़े प्लेटफॉर्म ते न अचनि, वाकई साईं सालिम खान जॾहिं ब्यूरोक्रेसी इहा शइ ॾिसे पई त पेटियल हेॾी वॾी तंज़ीम ऐं उहे कुल 10 उस्ताद जेको आहे सो कंहिं दरगाह तो निकिरनि था पिया, छा हीउ असांजो मैसेज पेटियल जो जेको सरकार वटि पहुचे पियो इहो बि पहुचे, इहो असांजो मोराल किरे पियो त माना हाणे पेटियल में ताक़त न आहे, पेटियल जी पोज़ीशन ई आई आहे जेके हेठ माण्हू अचनि पिया। त दोस्तो असां समझदार थियूं, असां पंहिंजो पाण खे हरू भरू जेको आहे सो अल्लाह तव्हांखे हिमत ॾे, वरी जेको टाइम ईंदो इलेक्शन लड़ो, महिनत कयो, वरी तव्हां जेको आहे कामयाब थी अचो, उस्तादनि खां मैंडेट वठो, पर हरू भरू जेको आहे सो ख़ुदि साख्ता पाण खे हिकिड़ो ख़ाली मैंडेट जो पाण खे अॻवान सम्झाए करे पेटियल तंज़ीम खे कमज़ोर न कयो। पेटियल तंज़ीम ही को मरकज़ी काबीना खे कोन पिया कमज़ोर कनि त उनखे त असां कमज़ोर कयूं, पर ही पेटियल तंज़ीम खे कमज़ोर पिया कनि। उस्तादनि जे मसइला जेके हल तरफ़ वञनि पिया उन में रुकावटूं बि पैदा पिया कनि। जीअं साईं इंतिज़ार चयो उन वक़्तु बि इहा सिचुएशन हुई जॾहिं 16 स्केल वरितो पियो वञे, पर जॾहिं अपग्रेडेशन लाइ वञूं पिया त उन वक़्तु बि इहा सिचुएशन त जेकॾहिं इन क़िस्म जी हलचल हलंदी त पोइ यकीनन त असांजा मसइला हल बचाए अञा बि वधंदा वेंदा। दोस्तनि चयो त पेटियल तंज़ीम
पुराने दौर में तमाम जो आहे सो मतिलबु यकीनन तंज़ीम पुराणी आहे, उन्हनि जा पंहिंजा पंहिंजा हिकिड़ा सुठा कारनामा थियल आहिनि, पर अहिड़े दौर में जंहिं दौर में मिंट जे अंदरि तव्हां खां पुछाणो कयो वञे, तव्हां ज़बान मां लफ़्ज़ न कढो, उहो मीडिया में अची वञे ऐं तव्हांजे हर पूरी सिंध जे हर कुंड कुड़छ मां रिपोर्ट तव्हांखे 5 मिंटनि जे अंदरि अची वञे, त इन सिचुएशन में अहिड़ी हालतुनि में उन वक़्तु हिन में जॻहि कंपेयर कंदो त इहा ॻाल्हि जो फ़र्क़ु आहे। उन वक़्तु हिकिड़ो लेटर वेंदो, ख़त वेंदो कंहिं तालके सदन ते, 15 ॾींहं खां पोइ पुॼंदो हुयो। ऐं हींअर इलेक्ट्रॉनिक सोशल मीडिया जो दौर आहे, उहो तव्हांखे उन वक़्तु रिटर्न मिले थो। त असां अहिड़ो अमल कयूं जो घटि में घटि असां पंहिंजी तंज़ीम खे जेको आहे सो कमज़ोर न कयूं। बाक़ी कुझु दोस्तनि IBA जो उस्तादनि जी ॻाल्हि कई आहे त इंशाअल्लाह उहो लिखत में बि सेक्रेटरी मिनिस्टर खे ॾेई आयो त जेके IBA उस्ताद असांजा पास थिया आहिनि उन्हनि जे अमल खे जेको आहे जारी कयो वञे, उन्हनि खे ऑर्डर ॾिना वञनि, उहो वीचारा जेको आहे सो रोज़गार जे आसिरे में वेठा आहिनि, उन्हनि जो कहिड़ो ॾोह जो माण्हू नथा ॾियो। ऐं इंशाअल्लाह असांखे अनक़रीब टाइम मिलंदो जंहिंसां असां पंहिंजा मसइला रखंदासीं, जेका असां पंहिंजी जनरल बॉडी में बि फ़ैसिलो कयो आहे त असीं सरकार सां ॻाल्हाईंदासीं, असांजा जेके मसइला आहिनि, जेका सर्विस स्ट्रक्चर आहे, उन सां गॾु जेको आहे IBA जा जेके दोस्त असांजा पास थियल आहिनि, उन्हनि खे ऑफर ऑर्डर बि मिली विया आहिनि, पर उन्हनि जा पोस्टिंग ऑर्डर रहियल आहिनि। उन्हनि मैटरनि ते उन्हनि सां फिलपोर ॻाल्हाए करे जेकॾहिं उन्हनि असांखे सही माना में मोट ॾींदा ठीकु आहे, अदरवाइज़ वरी दोस्तनि सां वेही करे सलाह मशवरो करे ज़रूरु रोडनि ते ईंदासीं, एहतिजाज बि कंदासीं, तहरीकूं बि हलाईंदासीं, तहरीकूं हलायूं बि आहिनि। साईं साहिब सां 1999 खां गॾु आहियां, अहिड़ी काई तारीख़ न आहे जंहिंमें आउं न आहियां, सभिनि तारीख़नि में गॾु रहिया आहियूं। जेकॾहिं हींअर बि हलाईसीं तारीख़, तव्हां सभिनि दोस्तनि ॾिठो उहा तारीख़ हलाईसीं, असीं रोडनि ते वेठा रहियासीं, दोस्तनि खे उन्हनि सभिनि दोस्तनि खे गॾे कमेटी मोकिलियोसीं, वेही सरकार सां ॻाल्हियूं ॻाल्हाइजो। दोस्त थोरो अञा खे छॾे करे ऐं जेको आहे पंहिंजो अचे हिन सिचुएशन, ही सिचुएशन हुजे, मरकज़ी लेवल जो दोस्त हुजनि ऐं सिचुएशन ऐं ॿोली ऐं अल्फाज़ इन क़िस्म जा हुजनि जो आउं सम्झां थो त उनखे असां छा उस्ताद चऊं, छा चऊं। असीं ॿियनि खे सुठो दर्स ॾियण वारा, असीं ज़मीन खां खणी आसमान ते पहुचाइण वारा, ऐं उहो पाण असीं जॾहिं जेका अल्फाज़ अहिड़ा कयूं त यकीनन दुख जहिड़ी ॻाल्हि आहे। सो इंशाअल्लाह असांजो अनक़रीब वरी बि जेका साईं ॻाल्हि कई, मूं कोशिशि कई बि आहे, इंशाअल्लाह कंदासीं बि, त हीउ जेको सिचुएशन अचे पई ऐं यकीनन उहा असांजे लाइ जेको आहे सो वॾे नुक़सानकार। इन सिचुएशन जे रोकथाम लाइ ज़रूरु इंशाअल्लाह सलाह मशवरो टिनि दोस्तनि सां, ॿियनि तंज़ीम वारनि बि करे ज़रूरु फाइट कंदासीं ऐं तव्हांजी ताक़त ते, तव्हांजे ज़ोर ते लड़ंदासीं, विढ़ंदासीं, मरंदासीं, पर उस्तादनि खे इंशाअल्लाह नुक़सान ॾियण तमामु घणो टाइम थी वियो आहे। तव्हां सभिनि दोस्तनि जी, बिलख़ुसूस मीरपुर ख़ास जे दोस्तनि जी, ऐं मीरपुर ख़ास जा दोस्त अहिड़े तरीक़े सां पाण में समायल आहिनि। हक़ीक़त जॾहिं आउं ॾिसंदो आहियां त जीअं हिकिड़े गुलदस्ते में, गुलदान में हिकिड़ो गुलदस्तो सजायल हूंदा, अहिड़ा मीरपुर ख़ास जा दोस्त, पीराणो ख़ान हुजे, आज़म ख़ान हज़ारी हुजे, या ॿिया उन्हनि जा तालुकनि जा सदर जनरल सेक्रेटरी हुजनि, उहे सभु जेको आहे यक पहुचंदा आहिनि। इंशाअल्लाह असांखे उमेदु आहे, जॾहिं मां इलेक्शन कैंपेन में आयो हुउमि त तॾहिं बि मूं मीरपुर ख़ास जे लाइ ईअं चयो त मीरपुर ख़ास ज़िलो मुंहिंजे लाइ ॿियो सेकंड शिकारपुर ज़िलो आहे, ऐं इंशाअल्लाह उन जे कम जी स्टार्ट बि मीरपुर ख़ास ज़िले खां थींदी। जेका दोस्त शायदि वेठा आहिनि, मां हलण करण खां पोइ पहिरें कम जी जेका शुरूआत उहा मीरपुर ख़ास जे ज़िले खां कई, जेका तक़रीबन जेको आहे 300 माण्हुनि जी जेका बायोमेट्रिक चेंज थी, उहा स्टार्टिंग जेका मीरपुर ख़ास ज़िले खां थी। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी ऐं निहायती शुक्रगुज़ार आहियां पंहिंजो अलम बचाए महर साहिब जो बि, जेको पंहिंजे फर्ज़ंद जे नाले सां सुञातो वञे थो, बालाचकान सां। हक़ीक़त अलम बचाए पंहिंजे नाले सां घटि पंहिंजे फर्ज़ंद जे नाले सां वधीक सुञातो वञे थो। मुंहिंजी दुआ आहे उन बालाचकान खे बि रब साईं हुनखे इज़त ॾे ऐं सुठी तालीम ॾे, सुठी सिहत ॾे। तव्हां सभिनी दोस्तनि जी हिकु महिरबानी, एतिरो वक़्तु वेठा आहियो ऐं सभिनी बुर्दबारी सां इहो सॼो जेको आहे सभिनी दोस्तनि जो जेको आहे सो पंहिंजो हीअ ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधियूं आहिनि। ऐं इंतिहाई मां घुराईंदो आहियां हिन स्टेज जा फ़राइज़ सर अंजाम ॾींदड़ साईं लतीफ़ साईं, साईं
अब्दुल वाहिद हालेकोट साहब तो निहायत बेहतरीन अंदाज सां ऐं तमामु हिकिड़ी प्यारे गुफ़्तगू सां जेको जंहिं सलीक़े सां हिननि प्रोग्राम हलायो आहे जो सभु माण्हू मुतफ़िक़ वेठा आहिनि त अहिड़े टाइम में प्रोग्राम मुदसर थींदा आहिनि। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। उस्ताद ताब ज़िंदाबाद, पेटियल जिंदाबाद।